अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में मां आहियां आमिर खान। अॼु असां पढ़ंदासीं क्लास 6 जो चैप्टर नंबर 2 जो टॉपिक रिप्रेजेंट होल नंबर्स ऑन नंबर लाइन। रिप्रेजेंट माना ज़ाहिर करण, होल नंबर्स सॼा अदद, ऑन नंबर लाइन मतलब अददी लीक। अददी लीक ते नंबर लाइन ते तव्हांखे होल नंबर जेके आहिनि रिप्रेजेंट करणा आहिनि ऐं उन जे बारे में समझणो आहे। सभ खां पहिरियां अचो त बाबा होल नंबर्स मां हिते लिखी छॾियां त बाबा होल नंबर 0 खां स्टार्ट थींदा आहिनि। 0 1 2 3 अप टू सो ऑन, एंड पॉइंट न आहे ख़बर। हाणे हिनखे अददी लीक ते कीअं ज़ाहिर कंदासीं? हिकु मूं लाइन पाए छॾी, ही मां चवां थो नंबर लाइन आहे। हाणे ॾिसो होल नंबर स्टार्ट किथां था थियनि? 0 खां। सभ खां पहिरियां हिते मां हिकिड़ी लाइन लॻाए नंढी, हिते करे छॾियो 0। पोइ नंबर कहिड़ो ईंदो आहे? 1। ॿी लाइन पाए 1, सॉरी 2 3 4 5 6 7 8 9। हाणे ही एरो जो मतिलबु आहे लाइन हेॾे वधंदी थी वञे। असांखे ख़बर न आहे होल नंबर केतिरा वॾा आहिनि, किथे एंड था थियनि, त ही नंबर लाइन ते बि ईअं ई इंक्रीज़ थींदा वेंदा, वधंदी थी वञे। ख़बर न आहे त इहे किथे एंड थींदा। हीअ असां छा कयोसीं? सॼनि अददनि खे, होल नंबर्स खे नंबर लाइन ते प्रेज़ेंट करे छॾियोसीं, ज़ाहिर करे छॾियोसीं। हाणे अचूं था इन जे बारे में कुझु शयूं सुञाण। सभ खां पहिरियां नंढे में नंढो नंबर कहिड़ो आहे? 0। उन खां पोइ वॾो 1, उन खां वॾो 2, उन खां वॾो 3, उन खां वॾो 4, उन खां वॾो 5। हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां नोट कई हूंदी त माना सॼे पासे जॾहिं बि तव्हां वञो था राइट साइड, किथे? सॼे पासे राइट साइड। हीअं मां बीहंदुमि त मुंहिंजी राइट हीअं आहे, हीअं जीअं तव्हां ॾिसो था। सॼे पासे राइट साइड जेकॾहिं तव्हां वधंदा था वञो, मतिलबु नंबर अॻिते वधंदो थो वञे, उहो पोएं नंबर खां वॾो नंबर थो ईंदो अचे। 0 खां वॾो 1 आहे, वरी सॼे पासे वेंदासीं त 1 खां वॾो 2, वरी सॼे पासे वेंदासीं त 2 खां वॾो 3, वरी सॼे पासे वेंदासीं त 3 खां वॾो 4। मतिलबु कंहिं बि नंबर जे सॼे पासे वारो नंबर उन खां वॾो हूंदो, उन खां छा हूंदो? वॾो हूंदो। अगरि सॼे पासे वारो नंबर वॾो आहे त खॿे पासे वारो नंबर छा हूंदो? ॾिसो हिते 5 आहे। 5 खां जेकॾहिं मां सॼे पासे थो वञा त 6 थो अचे, मतिलबु 5 खां वॾो नंबर आहे। पर अगरि 5 खां मां खॿे पासे थो अचां, लेफ्ट साइड थो अचां, त नंबर छा थो अचे? 4। माना 5 खां छा आहे? नंढो नंबर आहे। त हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे यादि रखणी आहे त नंबर लाइन ते सॼे पासे जीअं तव्हां वेंदव त नंबर वधंदा वेंदा, इंक्रीज़ थींदा वेंदा। खॿे पासे ईंदव त नंबर नंढा थींदा वेंदा, डिक्रीज़ थींदा वेंदा। ऐं कोई बि नंबर लाइन ते कोई बि नंबर आहे, उन खां सॼे पासे वारो नंबर उन खां वॾो हूंदो, उन खां खॿे पासे वारो नंबर उन खां नंढो हूंदो। ठीकु आहे। सपोज़ मां चवां 5 खां नंढा नंबर, हाणे तव्हां चयो ही 5 आहे, इन खां नंढा, इन खां खॿे पासे जेके बि नंबर आहिनि इहे सभु 5 खां नंढा। 4 थी वियो, 3 थी वियो, 2 थी वियो, 1 थी वियो, 0 थी वियो, सभु छा आहिनि? 5 खां नंढा आहिनि। पर मां चवां 5 खां वॾा नंबर, त तव्हां चवंदो बाबा 5 खां राइट साइड ते जेके बि नंबर ईंदा, हाणे इहे सभु 5 खां वॾा हूंदा। 6 7 8 9 10। हाणे नंढो नंबर वॾो नंबर इहो तव्हां ॿुधो त सही। हाणे निशानी में कीअं ज़ाहिर कयूं? 2 निशानियूं असां पढ़ंदा आहियूं। हीअ ॿी निशानी असां पढ़ंदा आहियूं, हीअ। हिन खे असां निशानी खे अंग्रेज़ी में चवंदा आहियूं ग्रेटर देन। ऐं सिंधी में हिनखे चवंदा आहियूं वॾो। हिन निशानी खे असां चवंदा आहियूं लेस देन। ऐं सिंधी में हिन निशानी खे असां चवंदा आहियूं नंढो। मां जेकॾहिं लिखां हिनखे 4 इज़ ग्रेटर देन 2, इन जो मतिलबु 4 वॾो आहे 2 खां। 4
वॾो आहे टू खां, माना हिन निशानी जो मतिलबु छा आहे, वॾो आहे, अंग्रेज़ीअ में ग्रेटर देन। पर जेकॾहिं मां चवां 3 ग्रेटर देन 2, ही बि सही आहे, छो त 3 वॾो आहे 2 खां, छो त ॾिसो नंबर लाइन ते 3 2 खां पोइ थो अचे, मतिलबु राइट हैंड ते, त मतिलबु 3 वॾो आहे। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं मां चवां 9 इज़ ग्रेटर देन 7, 9 वॾो आहे 7 खां। ठीकु आहे, इहो थी वियो ग्रेटर देन या वॾो आहे। ठीकु आहे, हाणे हिनखे लेस देन में जेकॾहिं पढ़ूं त असां हीअं लिखंदासीं 2 नंढो आहे 4 खां, 2 इज़ लेस देन 4, 2 नंढो आहे 3 खां, 2 इज़ लेस देन 3, 7 नंढो आहे 9 खां, 7 इज़ लेस देन 9। त ही निशानी ग्रेटर देन, ही निशानी लेस देन, पर कहिड़ो वॾो आहे कहिड़ो नंढो आहे, जेको राइट, जेको पहिरियों तव्हांजो नंबर आहे उहो लेफ्ट वारो। 4 वॾो आहे 2 खां, पहिरियों नंबर वॾो आहे पोएं खां, हिन जो मतिलबु आहे पहिरियों नंबर नंढो आहे पोएं नंबर खां। क्लियर आहे, सम्झ में अची वियो, बिल्कुलु मां आसान करे सम्झाइण जी कोशिशि कई आहे। अॻोणी असां जेका निशानी, इन खां अॻ में असां जेका निशानी पढ़ीसीं उन जे हेठां हीअ लीक न हुई ॿिन्हिनि जे हेठां। त हाणे हिन लीक जो मतिलबु छा आहे, पहिरियां असां पढ़ियोसीं त जेकॾहिं हीअ लीक न आहे त हिन जो मतिलबु आहे ग्रेटर देन, पर जेकॾहिं इहा लीक आहे त पोइ चवंदासीं ग्रेटर देन आर इक्वल। ठीकु आहे, वॾा या बराबर, वॾा नंबर या बराबर, हिन जो मतिलबु आहे त इन खां या त नंबर वॾा हुजनि या बराबर। हिन खे छा चवंदा आहियूं, लेस देन आर इक्वल, मतिलबु नंढा या बराबर। हाणे अचूं था एग्जाम्पल ते, होल नंबर ग्रेटर देन आर इक्वल टू 5, त इन जो मतिलबु असां हीअ निशानी ॾींदासीं, ग्रेटर देन आर इक्वल टू 5। हाणे छा कंदासीं, 5 खां वॾा नंबर या 5 जे बराबर। हाणे शुरू में असां छा पिया कयूं त उहो नंबर इंक्लूड न पिया कयूं जेको नंबर हुयो, हाणे जॾहिं ही निशानी ईंदी त इहो नंबर पाण बि इंक्लूड थींदो। त हाणे 5 या 5 खां वॾा नंबर, 5 जे बराबर या 5 खां वॾा नंबर, त पोइ उन्हनि में 5 बि अची वेंदो, 5 6 7 8 ही बि ईंदो। पर जेकॾहिं मां चवां त हिन जो मतिलबु उहो आहे त जेको नंबर असां शो कयूं था या जेको ॿुधाईंदा उहो ख़ुदि पाण बि इंक्लूड आहे, उन खां अॻ में जेको हुयो त उन में उहो नंबर इंक्लूड न हुयो, या त उन खां वॾा नंबर हुया या उन खां नंढा। हाणे उहो पाण बि हूंदो, पोइ उन सां गॾु उन जा वॾा नंबर बि हूंदा उन खां, या वरी उहो पाण बि हूंदो ऐं उन सां गॾु नंढा नंबर बि हूंदा। ठीकु आहे, त इक्वल माना बराबर जी कंडीशन। उमेद आहे तव्हांखे होल नंबर्स खे नंबर लाइन ते प्रेज़ेंट करणु सम्झ में अची वियो हूंदो। लेस देन, इक्वल देन, लेस देन आर इक्वल, ग्रेटर देन आर इक्वल बि सम्झ में आयो हूंदो। अस्सलाम वालेकुम।